सभई चओ झूलेलाल। सभिनी खे चालीसा जे पावन मेले जूं अॼु 24 जुलाई आर्तवार जो ॾींहुं आदि जुगात खां असांजे 5 नंबर चालीहे साहिब में ऊंदाई ग्यारस ते चालीहे जो मेलो शुरू थींदो आहे। अॼु उहो ॾींहुं शुरू थी वियो आहे ऐं झूलण जा दर्शन तव्हां धूम धाम सां ई असांजे 5 नंबर चालीहे साहिब जी एंट्री गेट जितां तव्हां धूम धाम सां भॻवान जा दर्शन पूज झूलेलाल मंदिर चालीहा साहिब ट्रस्ट उल्हासनगर 5 अॼु सॼे चालीहे जा दर्शन तव्हांखे ऑनलाइन थींदा रहंदा ऐं सभु सिक सां प्रेम सां भॻवान जी दर ईंदा रहंदव। इहे मेन एंट्री गेट आहे ऐं हिन पासे खां रोज़ु शाम जो 5 बजे खां सभिनी भॻतनि जे लाइ प्रसाद शुरू थींदा आहिनि जिते दोना कोई बि अची करे दोना झूलण जो प्रसाद वठी वञे सिक प्रेम सां। हीअ सॼी एंट्री हिन पासे चंपलुनि जी सुविधा आहे भई जेको अचे थो उहो सिक धूम धाम सां अची चंपलियूं पंहिंजियूं बि हिन लाहे करे नंबरनि ते तंहिंखां पोइ ईज़िली जाम माण्हू खे चंपलियुनि जो पवंदो आहे इन जे करे चंपलियुनि जो स्टॉल आहे। व्हील चेयर जो अरेंजमेंट आहे भई इन केस कोई नथो हली सघे त उनजे लाइ व्हील चेयर बि आहे। त असांजे 5 नंबर चालीहे साहिब जे ट्रस्ट जा इहे सुंदर दर्शन तव्हां सभु ऑनलाइन करे रहिया आहियो ऐं हीअ असांजे चालीहे साहिब जी पूज में चालीहे साहिब जी गेट तव्हां ॾिसी रहिया आहियो पूज झूलेलाल मंदिर चालीहा साहिब ट्रस्ट। सुंदर सुंदर नज़ारा गुलनि फुलनि सां सजावट लॻी पई आहे मंदर में धूम धाम सां संगत सुबुह जो 12 बजे जोत जी पूॼा थी 12 बजे खां पोइ 1 बजे ताईं पूॼा हली पूॼा खां पोइ ब्राह्मण देवता वेठा आहिनि ऐं उहा पावन जोत जे स्थान ते विराजमान थी अखंड जोत जेका 40 ॾींहं ॿरंदी सुबुह शाम सभु संगत ऑनलाइन दर्शन बि कंदा ऐं तंहिंखां पोइ हाणे महाराज स्वामी वेठा आहिनि सभु जेके महाराज स्वामी हिन सभु धूम धाम सां संगत जिन खे चालीहो रखिणो आहे कचो या पको सभु महाराज स्वामी वेठा आहिनि ऐं सभु महाराज स्वामी तव्हांखे विधि बि ॿुधाईंदा जंहिंमें तव्हां चालीहो कीअं रखंदव कीअं करिणो आहे तव्हांखे कचे में छा आहे पके में छा आहे सभु उहो तव्हांखे ॿुधाईंदा। ऐं हींअर असां अञा अॻियां हलूं था सुंदर सुंदर नज़ारा असांजे झूलण जे मंदर जा सॼो मंदरु धूम धाम सां चिमकंदड़ तारनि सां सजायो आहे संगत मथो टेकण लाइ बीठी आहे जाम मंदर हींअर पावन पवित्र जोत जो स्थान जंहिं स्थान ते पाण शहनशाह वेठो आहे धूम धाम सां सुंदर नज़ारा ऐं पावन जोत जा दर्शन तव्हां संगत सुबुह खां मथो टेके थी पई अञा कंदी रहंदी दर्शन कंदी रहंदी बसि हीअ असांजी 5 नंबर चालीहे साहिब जो सुंदर सुंदर नज़ारो तव्हां सभु करे रहिया आहियो। मालिक हिननि ॾींहंनि लाइ तरसूं पिया इहे ॾींहं अचनि बसि साल उहे रुठल ॾींहं अॼु पूरा थिया आहिनि भॻवान दर खोलिया आहिनि सुंदर सुंदर दर्शन सभिनी खे मिलंदा अची मथो टेकींदा आसीस वठंदा ऐं भॻवान जे चालीहे साहिब जे पावन मंदर में ॿिया बि देवताऊं वेठा आहिनि ॿिया बि जाम देवताऊं वेठा आहिनि। तव्हां हिन पासे गुरु नानक देव जन विराजमान आहिनि पाठ साहिब जे रूप में ॿियो झूले में झूलनि था मुंहिंजा लाल साईं जोतिन वारो लक्ष्मी नारायण भॻवानु संत बिरभाराम संत राधे कृष्ण ऐं शहनशाह पाण वेठा आहिनि विच ते बिल्कुलु सभिनी सिंधियुनि जो ख़्यालु रखणु सभिनी सिंधियुनि जा सॾड़ा ॿुधी करे सभिनी खे सॾियो अथऊं। श्री रामचंद्र भॻवानु सीता माता जी राम लक्ष्मण जी तंहिंखां पोइ हनुमान जी साईं बाबा वेठा आहिनि शंकर भॻवानु पार्वती माता वेठा आहिनि परम पूज्य स्वामी शांति प्रकाश महाराज ऐं झूलण पाण विराजमान आहिनि। सॼे मंदर जा दर्शन तव्हां हींअर कया बसि सिक सां अचो धूम धाम सां अचो अची करे मालिक जे दरबार में आसीस वठो। रेडियो सिंधी जे माध्यम सां ऐं सभिनी खे लख लख वाधायूं। ॿाहिरि बि असांजे परम पूज्य चालीहे साहिब जा दर्शन जिते दरिया अखो पाईंदी आहे संगत अखो पाए करे हथ जोड़े मथो टेके के सेसा खणी अचनि सेसा जो स्टॉल बि लॻंदो आहे हिन पासे ॾींहं राति 24 कलाक। हीअ असांजे सुंदर झूलण जे मंदर जो अमृत सरोवर जंहिंमें 40 ॾींहंनि खां पोइ सिक सां सॼी संगत अची करे हिन में मटकी विसर्जन कंदी आहे। हीअ जल जी सुविधा मटका पिया आहिनि भई ॾाक पीअनि सभु झूलण जे मंदर जी ऐं विच शहनशाह जो दरिया जिते मालिक पाण विराजमान आहे ऐं जिते संगत बहिराणा साहिबु अची करे परवान कंदी आहे। तंहिंखां पोइ हीअ ॾिसो ॾीया ॿारियल आहिनि मेणबतियूं हीअ झूलण जो दरिया संगत भेनर माताऊं भाउर अची करे
धूमधाम सां मालिक खां आशीर्वाद वठंदा आहिनि, सेसाऊं अर्पण कंदा आहिनि, देगड़ी चाढ़ींदियूं आहिनि भेनर, पलव छॾींदा आहिनि। ही विच सुहिणे दरिया जा दर्शन जिते शहनशाह पाण वेठो आहे, विच सीर वारो। सभिनी ते आसीस थींदी रहंदी, सभिनी जा बेड़ा बने रहंदा, मालिक सभ जा बेड़ा पार कंदो। रेडियो सिंधी जे माध्यम सां हिकु दफ़ो वरी असांजे भाउ दीपक केसवाणी जी सिंधियत जे लाइ त जाम कयो अथऊं, मूं ग़रीब जे लाइ बि कयो अथऊं। बसि साईं खे वधाईंदो रहे ऐं सभु रेडियो सिंधी जा जेके व्यूअर्स आहिनि उहे कंटिन्यू ॾिसंदा रहो, ॿियनि खे शेयर कंदा रहो। 40 साहब जे मेले जूं 5 नंबर जे उल्हासनगर तरफ़ां सभिनी खे लख लख करोड़ करोड़ वाधायूं। जय झूलेलाल।